असांजे जिस्म में रत जो मिक़दार बरक़रार रहण असांजी सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। ॿियूं बीमारियूं ऐं मसइला पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं जिस्म में रत ई न हूंदी त ज़िंदगी गुज़ारणु ॾुखियो बणिजी वेंदो। रत में मुख़्तलिफ़ जुज़ मौजूदु हूंदा आहिनि, जिन मां हीमोग्लोबिन तमामु अहम जुज़ आहे। हीमोग्लोबिन में मौजूदु आयरन रत खे ॻाढ़ो कंदो आहे ऐं इन जो मिक़दार घटिजी वञे त रत छिॾिरी थी वञे थी। पर हीमोग्लोबिन जी खोट ख़तमु करण जे लाइ अहिड़ा केतिरा ई कुदरती तरीक़ा आहिनि जन ते अमल करे रत जी खोट खां बची सघिजे थो। ॾाढ़ूअ में आयरन, कैल्शियम, कार्बोहाइड्रेट्स ऐं फाइबर मौजूदु हूंदा आहिनि, जेके रत जे अंदरि मौजूदु हीमोग्लोबिन खे वधाइनि था। रुॻो हिकु गिलास ॾाढ़ूअ जो जूस सुबुह जो नाश्ते खां अॻु पीअण सां रत जी खोट जा मसइला हल करे सघिजनि था, जॾहिं त ॾाढ़ूअ जे पाउडर जो हिकु चमचो मंझंदि जो खाधे खां पोइ पाणीअ सां गॾु खाइण बि रत वधाइण जो वॾो सबबु बणिबो आहे। चकुंदर बि रत वधाइण जे लाइ तमामु फ़ाइदेमंद हूंदो आहे, छो त उन में आयरन, फोलिक एसिड, फाइबर ऐं पोटाशियम मौजूदु हूंदा आहिनि, जेके जिस्म जे ॻाढ़नि जुज़नि खे वधाइण जो सबबु बणिजनि था। चकुंदर खे सलाद ऐं खाधे में पचाइण समेत जूस ठाहे बि पी सघिजे थो, जेको हर तरीक़े सां रत जे लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। मुङेरनि में फोलिक एसिड जो झझो मिक़दार हूंदो आहे। इहो ई सबबु आहे त उहे हीमोग्लोबिन वधाइण में वॾी मदद ॾींदा आहिनि। मुङेरा खाइण सां बि रत वधंदी आहे। उन खां सवाइ ॻाढ़ी गजरुनि में बीटा कैरोटीन जहिड़ा प्रोटीन्स मौजूदु हूंदा आहिनि, जेके एसाबी निज़ाम खे बहितर करण सां गॾोगॾु रत खे वधाइण जो बि अहम सबबु बणिबा आहिनि। जॾहिं त जिस्म में ऑक्सीजन जो मिक़दार वधाइण हक़ीक़त में हीमोग्लोबिन वधाइण जो अहम सबबु हूंदो आहे। उन करे जिस्म जी ऑक्सीजन वधाइण लाइ वर्ज़िश इंतिहाई अहम हल आहे। सॼे ॾींहं में अधु कलाक ई सही, पर वर्ज़िश ज़रूर करणु घुर्जे, जंहिंसां कोलेस्ट्रोल ऐं दिलि जी सिहत सां गॾु रत बि बहितर थींदी आहे।